तकरीर उहा जेका मदीने वारे मीर पंहिंजे सहाबन जे साम्हूं कई। लफ्ज़ उहे जेके पाक पैगंबर जे मिठी ज़बान मझा निकता। ज़बान उहा जंहिंजे लाइ अल्लाह खुद फरमायो त वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। मुंहिंजो महबूब पंहिंजी ख्वाहिश ते न ॻाल्हाईंदो आहे, पर जेकी ॻाल्हाईंदो आहे उहा अल्लाह जे तरफ़ां उन ते वही थींदी आहे। उहा वही ज़बान नबूवत मां अदा थींदी आहे। यानी ज़बान नबी जी आहे, कलाम रब जी ज़ात जो आहे, फरमान रब जाहिन, ज़बान मुहम्मद मुस्तफ़ा करीम जी आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन महबूब जी मिठी ज़बान खे ॿुधूं त इन दिहाड़े ईद वारो या हज वारो दिहाड़ो या ज़ुल्हज शरीफ जा ये मुतबर्रिक दिहाड़ा कीअं गुज़ारण खपनि ऐं उन्हनि जी फज़ीलत शरफ़ ऐं शान छा आहे। सही बुखारी में, तिरमिज़ी, अबू दाऊद, इब्न माजा ऐं तबरानी कबीर जे अंदर हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु खां हदीस आहे। मुझे सुहणे हबीब फरमायो, मा मिन अय्यामिन अल अमलु सालिहु फीहा अहब्बु इलल्लाहि अज़्ज़ व जल्ल मिन हाज़िहिल अय्याम यानी अय्यामुल अश्र। हिन सारी दुनिया जा जेकी भी दिहाड़ा आहिनि, के भी ॾींहं अहिड़ा भला शरफ वारा इज्जत वारा ऐं अल्लाह के प्यारा अहिड़ा के भी ॾींहं न आहिनि जहिड़ा ज़ुल्हज जा पहिरियां 10 ॾींहं रब के प्यारा। बराबर रमज़ान भी शान वारो आ, बराबर मुहर्रम भी शान वारो आ, पर मदीने वारे ताजदार फरमायो त अल्लाह के सभिनी ॾींहंनि खां वधीक प्यारा दिहाड़ा आहिनि त ज़ुल्हज जा पहिरियां 10 दिहाड़ा आहिनि। कालू या रसूल अल्लाह वलल जिहाद फी सबीलिल्लाह। हबीबा या रसूल अल्लाह, को माण्हू जिहाद ते वञी अल्लाह जे रस्ते में काफरन सां लड़ाई करे जिहाद करे, छा उन जिहाद में जेके उन्हनि जा दिहाड़ा गुज़रंदा, अल्लाह जे रस्ते में मैदान जंग में जेके उन्हनि जा ॾींहं गुज़रंदा, छा उन्हनि दिहाड़नि खां बि इहे ज़ुल्हज वारा दिहाड़ा भला आहिनि? काल वलल जिहाद फी सबीलिल्लाह। हबीबन फरमायो त ॿुधी छॾियो, अल्लाह जे रस्ते में भली को जिहाद जे लाइ निकिरे, लड़ाई जे लाइ निकिरे, काफरन सां मैदान कारज़ार में वञी सिर धड़ जी बाज़ी लगाए बीहे, उन मुजाहिद के भी ओतिरो अजुर ऐं सवाब न मिलंदो जेतिरो ज़ुल्हज जे 10 दिहाड़नि में इबादत करण वारे के पंहिंजे घर में अजुर ऐं सवाब मिलंदो, सवाइ उन माण्हू जे जो खरज इल्ला रजुलुन खरज बिनफ्सिही व मालिही सुम्मा लम यरजि मिन ज़ालिका बिशैइन। सिवाय उन माण्हू जे जेको जिहाद ते वियो, पंहिंजो माल भी खणी निकतो, पंहिंजी जान भी खणी निकतो, पोइ उन मां का शइ वापसि न कयई, जान भी फिदा कयई, माल भी कुर्बान कयई, इन मुजाहिद जो शान मथे आहे। इन मुजाहिद जो शान, इन सखी जो शान मथे आ। बाकी जेको जिहाद करे वरी घर मोटी आयो, माले गनीमत खणी आयो, जंग मज जेके फतूहात थियूं, पो उतों फतूहात हासिल करे मुजाहिद ऐं गाज़ी बणजी मोटी आयो, इन गाज़ी जे गज़ा खां, इन मुजाहिद जे जिहाद खां, उन जे सफ़र ताब ऐं थकावट खां, अल्लाह जे जंग रास्ते में जंग जिहाद करण वारनि लम्हनि खां हिन माण्हू जा लम्हा वधीक क़ीमती हिन जेको वेठो त दादू में आ, वेठो त करमपुर
ज़ुल्हज जा ॾिहाड़ा इबादत में गुज़ारे थो पियो, मुजाहिद खां वधीक अजुर ऐं सवाब इन जे दफ़्तर में। अल्लाह ताला शल असां सभिनी खे इहे ॾिहाड़ा नसीब करे। दुआ घुरो त रब साईं तेसी न मार जाए, मौत ते भरोसो कोन्हे न। कल्ह हिकिड़ो फ़क़ीर पियो ॿुधाए, चईंसीं असांजे ॻोठ जो माण्हू सो हीअं मानी पियो खाए, मानी जो गिरहो भॻई, वात ताईं आंदई, हीअं कई हा, ईअं करे लेटियो, दम परवास थी, ओ गिरहो हथ में रहिजी वियो। फ़क़ीरो ज़िंदगी इहा आहे, असांजी ज़िंदगी इहा आहे, गिरहो भॻो आ, वात जे क़रीब आंदो आ, पर मौत उनखे उहो गिरह वात में पहुचण खां अॻु में ई पाण वटि रब घुराए वठे। ही ज़िंदगी इंसान जी आ। प्यारा दोस्तो, जेकॾहिं अल्लाह ताला तव्हांखे ज़िंदगी जा लम्हा अता कया आहिनि त इहा अल्लाह जी अता ऐं सखा ऐं महिरबानी आहे तव्हांजे मथां। इन ज़िंदगी जे ॾिहाड़नि खे फिस्क ऐं फुजूर में, गिफ़लत ऐं गुनाहनि में, बेहयायुनि ऐं बेफरमानियुनि में बर्बाद करण जे बजाय अल्लाह जी इताअत ऐं फर्मा बरदारी में, सोने नबी जे सुन्नत जी ताबेदारी में गुज़ार दो। कबूल आहे? साईं फरमाइनि था त इन्हनि ॾिहाड़नि जहिड़ो ज़ुल्हज जी पहिरीं, ॿी, टीं, चोथीं, पंजी, छहीं, सतीं, अठीं, नाहीं, ॾहीं, 10 ॾिहाड़ा, इन्हनि ॾिहाड़नि जहिड़ो अज़मत वारो, शान वारो ॿियो को ॾींहुं थी नथो सघे। ऐं इने रातियूं साईं फरमाइनि था त इन ज़ुल्हज जूं 10 रातियुनि मां हर राति लैलतुल क़द्र खां वधीक शान वारी। केतिरी जी? ऐं लैलतुल क़द्र छा आहे? 1000 महीननि खां भली आहे। 1000 महीननि खां लैलतुल क़द्र भली आहे। पर लैलतुल क़द्र खां ज़ुल्हज शरीफ जी पहिरीं खां 10 ताईं इहे रातियूं वधीक शरफ़ ऐं शान वारियूं। पोइ जे इहे रातियूं ऐं इहे ॾींहं रब मिलाए त छा कंदव? छा कंदव? साईं फरमाइनि था فأكثروا فيهن من التسبيح والتحميد والتهليل والتكبير। इन्हनि ज़ुल्हज जे 10 ॾिहाड़नि में घणो पढ़जो सुभान अल्लाह, चो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था त इन्हनि ॾिहाड़नि में तस्बीह पढ़जो ऐं तहमीद पढ़जो, यानी अल्लाह जो हम्द बयान कजो। चइजो अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, चओ अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। ऐं इन ॾिहाड़नि में कलमो पढ़जो, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कंजुल उम्माल में अल्लामा मुत्तकी हिंदी रिवायत आणे थो त जेको बानो हिकिड़ो भेरो चवे थो ला इलाहा इल्लल्लाह, उन जा 4000 कबीरा गुनाह रब बख्शे थो छॾे।
जेको हिकड़ो भेरो चे तो सुभान अल्लाह, हिकड़ो भेरो चे तो अल्हम्दुलिल्लाह, जरे क़यामत जो ॾियारो थींदो मीज़ान लॻंदो, तराज़ी लॻंदी, उहा तराज़ी जंहिंमें तुंहिंजा मुंहिंजा अमल तोरिया वेंदा। हजरत मूसा अलैहिस्सलाम रब के अर्ज कयो मुंहिंजा मौला वो मीज़ान मुखे ॾेखार, मां ॾिसण थो चाहियां कीअं। अल्लाह ताला पर्दा हटाया, अल्लाह जे मूसा कलीम झांखणी ॾिसे त मीज़ान एॾो वॾो आ जो 7 ज़मीनूं 7 आसमान 14 तबक खणी मीज़ान जे पुड़ में रखजन त मीज़ान अञा वधीक वसी ऐं कुशादो। अर्ज की मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा रब करीम, हिन पुड़न खे केर भरींदो, एतिरा अमल कंहिं वटि थींदा जो हिन जेके 7 ज़मीन 7 आसमाननि जे पवण जे बावजूद भी पुड़ अञा वधीक कुशादा आहिनि, इन्हनि खे केर भरींदो। रब फरमायो ए मूसा कलीमुल्लाह, मुंहिंजे महबूब मुहम्मद जा उम्मती ईंदा, उन्हनि सां मां रब महिरबानी कंदुसि। जेॾी महिल हिकिड़ो भेरो चवंदा सुभान अल्लाह तमलउल मीज़ान वल्हम्दुलिल्लाह तमलउल मीज़ान, हिकिड़ो भेरो चवंदा सुभान अल्लाह, हिकिड़ो भेरो चवंदा अल्हम्दुलिल्लाह, मां रब जे राज़ी थी पवां त उन हिकिड़े जुमले में मीज़ान भरे छॾींदो सान। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, चओ न सुभान अल्लाह। अल्लाह अकबर। साईं फरमाइनि था इन्हें ज़ुल्हज जे 10 ॾियारनि में अल्लाह अकबर घणो पढ़जो। अल्लाह याद अचे न तोखे? थुडो अची वियो, कोच तो थाबो अची वियो, घोड़ाड़े बाबाड़े ईअं चवंदा आहिनि न, घोड़ाड़े न चओ, अलाड़े अबाड़े न चओ, मुंहिंजा दाजे ॾुख अचई या सुख अचई चओ अल्लाह अल्लाह अल्लाह। हाणे ॻाल्हि समझी वञो त इन्हनि 10 ॾियारनि जी ख़ासि इबादत अथव सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, अल्लाहु अकबर। याद बीहंदो? इन ॾियारनि में रब तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त पहिरियां 9 ॾियारा ज़ुल्हज जा रोज़ा रखजो। मुझे सुने हबीब फरमायो, इमाम बैहकी हजरत अनस बिन मालिक का रिवायत आणनि था, मुझे आका फरमायो त ये 10 ॾियारा जेकी ज़ुल्हज शरीफ जा आहिनि उन मां हर ॾींहुं यौमिन अल्फ यौमिन व यौम अरफत अशरत आलाफ यौम। ज़ुल्हज शरीफ जो पहिरियों ॾियारो 1000 ॾींहंनि जे रोज़नि जे बराबरि आहे। जेकॾहिं पहिरीं ज़ुल्हज जो रोज़ो रखी त ॼण तो 1000 ॾींहं रोज़नि में गुज़ारे छॾियो, ॿी ज़ुल्हज जो रोज़ो रखी त ॼण तो 2000, वरी 3 जो रोज़ो रखी, हर ॾींहुं 1000 रोज़नि जे बराबरि आहे। पर जेको यौम अरफा यानी 9 ज़ुल्हज जो ॾियारो आहे, साईं फरमाइनि था अशरत आलाफ यौम, इहो 9 ज़ुल्हज जो हिकिड़ो ॾियारो 10,000 ॾींहंनि जे रोज़नि खां भलो आहे।
हाँ असांजी जिंदगी सजी 50 साल 60 साल 70 साल केतिरो हूंदो हाँ 1000 साल भी कोन थींदो। ओ मुंहिंजा दोस्तो केॾी न मदीने वारे साईं जे सदके हिन उम्मत सां रब मेहरबानी कई आ। जे रोपो थिए झुड़ यार सोनो वसे मी उहो निदोरो ॾींहुं जो उञो वञे उन मां रहमत जा वॾ फुड़ा ककर वसन ऐं तूं अञा बि उञारो वेठो हुजी त पंहिंजी क़िस्मत खे चइजांइ ओ अदा इहो वॾो रहमत जो ककर वसण चई थो पियो। इन ॾियारनि खे मल्हाए ॾेखार जंहिं फ़क़ीर निंड्रूं न कजांइ गुनाह न कजांइ ग़िफ़लतूं न कजांइ पर इन ॾियारनि में रोज़ा रखजांइ तकबीर तहलील तक़दीस तस्बीह तमजीद पढ़ी पंहिंजे प्यारे रब के परचाए जाए। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या इमाम मालिक पंहिंजे मवत्ता में रिवायत थो आणे हजरत तलहा बिन उबैदुल्लाह जो रिवायत करे त मदीने वारे साईं फरमायो मा रुइय शैतान यौमन फीह असगर वला अदहर वला अकहर वला अहकर वला अगयज मिनहु फी यौम अरफा। कॾहिं बि कंहिं बि ॾींहं ते शैतान एतिरो नंढड़ो न थी वेंदो आहे एतिरो ज़लील न थींदो आहे एतिरो ख्वार न थींदो आहे एतिरो शर्मसार न थींदो आहे एतिरो गुस्से में न ईंदो आहे एतिरो रड़ियूं दाहूं न कंदो आहे जेतिरो 9 ज़ुलहज जे ॾींहं ते शैतान ज़लील थी वेंदो आहे। जेको कद अथसि न हीअं इन ॾियारे ते शैतान ज़लील थी वेंदो शैतान ख्वार थी वेंदो। इन ॾियारे ते शैतान जे मथां फिटकार ऐं लानत वसंदी। सहाबा पुछनि था या रसूल अल्लाह इन ॾियारे ते भला कहिड़ी तख़सीस आहे। सरकार फरमाइनि था वमा ज़ाक इल्ला लिमा यरा फीहि मिन तनज़्ज़ुलिर रहमति व तजावुज़िल्लाहि अन ज़ुनूबिल इज़ाम। इन ॾियारे ते शैतान अखियुनि सां ॾिसंदो आहे जॾहिं रब जी रहमत जा वॾ फुड़ा मींहं वसंदा आहिनि गुनाहगारनि जा गुनाह धोपंदा आहिनि कबीरा गुनाहगार माफ़ी पे मिलंदी आहे। जन सारी जिंदगी गुनाहनि में गुज़ारी सारी जिंदगी बेहयायुनि में गुज़ारी पर इन ॾियारे 9 ज़ुलहज ते अल्लाह ताला आम माफ़ी जो ऐलान कंदो आहे हुकुम कंदो आहे त ना अचो त बख्शाव अचो त माफ़ी ॾियांव। जेके हुते अरफात में पहुता उहे उते बख्शजी विया पर जेकी हिते वेठा आहिनि को दादू में को मोरे में को मातली में को मेहड़ में पर जेॾी महिल हथड़ा खणी चवनि था मुंहिंजा मौला अरफात कोन पहुतासीं पंहिंजे घरणे में वेठा आहियूं हे मुंहिंजा मौला अॼु जेका रहमत लाथी अथई उन मां को ज़रो असांखे बि अता कर। जेॾी महिल रब जे दर ते हथड़ा खणी सॾड़ा था कनि त अल्लाह उन्हनि खे घर वेठे कबीरा गुनाह बख़्शे थो छॾे। सारी जिंदगी जा गुनाह हिक पासे हिक पल जो गोढ़ो गाड़ण सारी जिंदगी जे गुनाहनि खे मलिया मेट करे थो छॾे। सारी जिंदगी जा दफ़्तर हिक पल में धोपी था वञनि। शैतान वॾियूं चालबाज़ियूं कयूं माण्हुनि खे गुमराह कयई हिक
हिक गुनाह जे ला कई अटकलूं हलायई, कई बुराई जा विसविसा विधई, कई पंजा उन्हें शैतानी हरबा हलाए। हिकड़ो गुनाह करण जे ला, गुमराह करण जे ला शैतान वड्यूं अटकलूं कंदो आ, पर हिकड़े मानू सारी जिंदगी जरे शैतान उनके गुनाह कराया हुजन ऐं हिक घड़ी में जरे रब सारी जिंदगी जूं खताऊं बख्शे छड़े तो शैतान ज़लील थी वेंदो, रुसवा थी वेंदो, उन जे मथे में धूड़ पइजी वेंदी, पिटका कंदो, दाहूं कंदो। अरे मूं फ़कीरन के ॾाढे मेहनत करे गुनाह कराया हुया, मूं फ़कीरन ते वड़ी मेहनत कई हुई, गुनाह कराया मान, बेहयाई जा कम कराया मान। अज तो एक घड़ीअ में अल्लाह ताला हिनन के लम्हे में सब मावियूं दई छड़ियूं, पो ओडी मल शैतान मथे में धूड़ विझी पिटींदो आ। मुंहिंजा दोस्तो शैतान ऐं उन जा चेला चपाटा उहे रड़ियूं करे रोंदा आहिनि, मदीने वारो साईं रोज़े अतहर में ख़ुश पियो थींदो आ, महबूब खुशीअ में पिया बहकंदा आहिनि, जे गुलाब जो गुल टिड़ी पवे। अज मुझे उम्मत के माफ़ी मिली आ, अज मुझा गदला गुनहगार उम्मती बख्श दी विया, महबूब रोज़े में खुश पिया थींदा, हिते शैतान धूड़ विझी पियो पिटींदो। ओ अदा ओ मिठा, हाणे फैसलो तोते थो छॾियां त मुस्तफ़ा के रोज़े में खुश कंदे या शैतान के खुश कंदे। जेकॾहिं महबूब के खुश करण जो इरादो थई त पो इन नाई ज़ुलहज वारे ॾींहं ते ख़ुसूसन पंहिंजे रब जे अॻियां झुकी पइजाए, किरी पइजाए, सजदे में किरी पइजाए, पांध गिचीअ में पाए अर्ज़ड़ो कजाए मुंहिंजा मौला, पाए पांध गिचीअ में अंगण जे बि अचल अवगुण ऐब कचायूं ढोलिया से ढकजन, तोड़े लख हुजन तब माफ़ियूं ॾिजन में धरा। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह।